Welcome to Time News Studios. You are watching 11 p.m. Bulletin. वालरल कश्मीर में हुरियत पसंदन हथां वॾो जानी नुक़सान थियण बाद भारतीय फ़ौज तपी बाहि थी वई। भारतीय फ़ौज जी LOC जे मुख़्तलिफ़ सेक्टर्स ते फायरिंग, 4 शहरी ऐं 1 फ़ौजी जवान शहीद। ISBR मूजिब पाक फ़ौज भरपूर जवाब ॾींदे भारतीय चौकियुनि खे निशानो बणायो, जंहिंमें भारतीय फ़ौज खे तमामु वॾो नुक़सान पहुतो आहे। भारतीय मीडिया भी तस्दीक कई आहे। ISBR मूजिब वालरल कश्मीर में कुछ हुरियत पसंदनि सां चकरियुनि में 4 भारतीय फ़ौजी मारिजी विया हुआ। महंगाई सठियल अवाम लाइ ख़ुशख़बरी, पेट्रोल सस्तो थियण जो इम्कान। ओघरा तेल सस्तो करण लाइ सिफ़ारिशूं तैयार करे वरितियूं। ज़रियनि मूजिब ओघरा पारां पेट्रोल ₹3.5 ऐं हाई स्पीड डीज़ल ₹2.5 फ़ी लीटर सस्तो करण जी तजवीज़ रखी वई। वज़ीर आज़म पारां मंज़ूरी ॾियण बाद तेल जे नवनि अघनि जो ऐलान 15 नवंबर ते कयो वेंदो। बंदे थे आपकी बच्ची के साथ जिन्होंने ज्यादती की है, ये 4 बंदे थे। सर मेरी ये इल्तिजा है, उसको सज़ाई मौत होनी चाहिए। अगर कोई इस तरह और कोई ज़्यादती करता है उनको फांसी की सज़ा दी जाए। आज मेरी बच्ची के साथ उन्होंने किया है। कश्मीर में मासूम बारड़ी के हवस जो निशानो बणाईंदड़ गिरफ्तार जवाबदार रफ़ीक मलिक मारिजी वियो। रूपोश जवाबदार खैरुल्ला बुक्की गिरफ्तार। पुलिस दावा कई आहे त गिरफ्तार जवाबदार रफ़ीक मलिक खे साण करे जवाबदार खैरुल्ला बुक्की जी गिरफ्तारी लाइ बख्शापुर वेझो सरहदी इलाइक़े में ऑपरेशन कयो वियो, जंहिं दौरान जवाबदार खैरुल्ला पुलिस खे ॾिसंदे ई फायरिंग करे ॾिनी, जंहिं जे नतीजे में जवाबदार रफ़ीक मलिक मारिजी वियो। जंहिं बाद जवाबदार खैरुल्ला खे हथियारनि सूदो गिरफ्तार कयो वियो। इंसानियत जो कंध झुकाईंदड़ वाक़े जो निशानो बणियल बारड़ी खे सिंध हुकूमत जी हिदायतुनि ते लाड़काणे खां कराची जी निजी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। सिंध हुकूमत ने ये फैसला किया है कि मोहम्मद बख्श बुल्लो साहब को जो पुलिस का हाईएस्ट अवार्ड है कायद-ए-आज़म पुलिस मेडल, उसके लिए सिंध हुकूमत वफाकी हुकूमत से रुजू करेगी और उनको ख़त लिखेगी कि कायद-ए-आज़म पुलिस मेडल इस बहादुरी के लिए मोहम्मद बख्श बुल्लो साहब को मिलना चाहिए। और सिंध हुकूमत अपने कवानीन के मुताबिक जो गैलेंट्री अवार्ड दे सकती है मोहम्मद बख्श बुल्लो साहब को, वो अवार्ड मोहम्मद बख्श बुल्लो साहब को इन खिदमात की एवज दिया जाएगा। बुल्लो साहब की बेटी, उसने एज ए सिटीजन, एक शहरी के तौर पर जो जुर्रत का मुजाहरा किया, अगर आला तालीम हासिल करना चाहती है तो उसके जो अखराजात होंगे वो सिंध हुकूमत बेयर करेगी। कश्मीर वाक़े में बहादुरी जो मिसाल क़ाइम कंदड़ ASI मोहम्मद बख्श बुरड़ो ऐं संदसि धीउ लाइ अवार्ड जो ऐलान। सिंध सरकार ASI मोहम्मद बख्श बुरड़ो खे कायद-ए-आज़म पुलिस ट्रॉफी ऐं संदसि धीउ खे सिविलियन अवार्ड ॾियारण लाइ वफ़ाक़ सां राब्ते जो ऐलान करे छॾियो। हुकूमती तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त ASI ऐं संदसि धीउ ज़ाती दिलचस्पी वठी वॾो मिसाल क़ाइमु कयो आहे। ASI जी धीउ खे 10 लख इनाम ॾियण सां गॾु पढ़ाई जो ख़र्च हुकूमत तरफ़ां अदा कयो वेंदो। बारड़ी जो भी सरकारी ख़र्च ते इलाज करायो वेंदो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान मुर्तज़ा वहाब चयो त कश्मीर वाक़े में मुलविस जवाबदारनि खे इबरतनाक सज़ा ॾियारी वेंदी त जीअं मुस्तक़बिल में केर बि अहिड़ी हिम्मत न करे सघे। सिंध सरकार तरफ़ां कश्मीर वाक़े जी जांच लाइ JIT क़ाइमु करण जो भी ऐलान। असांखे कंहिं शइ जी बि ज़रूरत न आहे, छड़ो असां इंसान ख़ातिर जे लाइ, असां नंढड़ी जॻह बचाइण जे लाइ इहो कमु कयूं। बाक़ी असांखे कंहिं शइ जी बि ज़रूरत न आहे। इंसानियत जे करे कयो आहे, न असां अवार्ड लाइ कयो आहे, न असां कंहिं फेमस थियण लाइ कयो आहे। असांखे इंसानियत जे ख़ातिर कयो आहे। असांखे अवार्ड जी ज़रूरत न आहे। असांखे इहा आहे त उन न्याणी वीचारे सां ज़ुल्म थियो आहे, उन खे इंसाफ़ मिले। असां अवार्ड लाइ न पर इंसानियत जे नाते बारड़ी ऐं संदसि माउ जी मदद कई। कश्मीर वाक़े में लाज़वाल बहादुरी जो मिसाल क़ाइमु कंदड़ ASI जी घरवारी ऐं धीउ जूं सिंध सरकार जे ऐलान बाद टाइम न्यूज़ सां ॻाल्हियूं। बहादुर न्याणी जो चवणु आहे त बारड़ी जी अमड़ असां वटि आई ऐं पंहिंजी तकलीफ़ ॿुधाई, जंहिं ते असांखे रहम अची वियो ऐं इंसानियत जे नाते संदसि मदद कई आहे।
असांजो मक़सदु मासूम ॿारड़ी ऐं संदसि अमर जी हयाती बचाइण हो। असांखे अवॉर्ड न घुरिजनि, जवाबदारनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। पाकिस्तान में समूरनि मसइलनि ऐं बीमारियुनि जो हिकु ई इलाज आहे त जाली हुकूमत खे घर भेड़ो कयो, शिफ़ाफ़ चूंडूं कराए अवाम खे संदनि हक़ीक़ी नुमाइंदनि हवाले कयो वञे। नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जो सवात में जलसे के ख़िताब दौरान मुतालबो। मरियम नवाज़ चयो आहे त इमरान ख़ान जो किरदारु ख़ामख़ा वारो आहे, खेसि केर बि अहमियत नाहे ॾींदो। कराची में कैप्टन रिटायर्ड सफ़दर खे गिरफ़्तार ऐं IG सिंध खे अगवा कयो वियो। वज़ीर आज़म खे ख़बर ई न हुई त मुल्क में छा थी रहियो आहे। मरियम नवाज़ चयो त मुल्क में नाअहल ऐं सिलेक्टेड माण्हुनि खे अवाम मथां मड़ियो वियो आहे। वोट खे इज़त न मिलण सां महांगाई, गुरबत ऐं लाक़ानूनीअत जो राज हूंदो आहे। नवाज़ शरीफ़ जे बयाने जो बार आवाम खणी वरितो आहे। हाणे उन ई बयानीअ खे अॻिते खणी हलण ऐं जिदोजहद जारी रखणु असांजो फ़र्ज़ु आहे। हुकुमरानी जो हक़ चूंडुनि समेत जमहूरी तरीक़े सां हासिल कयो वेंदो आहे। असां कंहिंजी सिफ़ारिश ते न आया आहियूं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी प्रेस कॉन्फ्रेंस दौरान मरियम नवाज़ जे बयान ते ॻाल्हाईंदे चयो त जेकॾहिं PDM खे फ़ौज सां ॻाल्हियूं करणियूं आहिनि त उहो फ़ैसिलो PDM करे। बिलावल चयो त गिलगित बल्तिस्तान जी अदालत जो फ़ैसिलो पसंदि न हुजण बावजूदि पाण खे चूंड मुहिम खां अलॻि करियां थो। समूरी दुनिया जूं नज़रूं गिलगित जी चूंडुनि ते आहिनि। चाहियूं था त चूंडूं तकरारी न थियनि। जमहूरियत ख़िलाफ़ थींदड़ साज़िशुनि खे बेनकाब कयो वेंदो। हाणे बि होश खां कमु न वरितो वियो त सूरतहाल भवाइदी थी वेंदी। ऑपोज़िशन तरफ़ां इस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हियूं करण जो फ़ैसिलो का हिकु पार्टी नथी करे सघे। अहिड़ो को बि फ़ैसिलो PDM गॾियल तौरु कंदी। PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त सुधारनि लाइ कंहिं ज़िम्मेवार सां ई ॻाल्हाइणो पवंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मरियम नवाज़ जे बयान में को बि टकराव न आहे। ॿई अॻवान उन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त मौजूदा हुकूमत धांधली जी पैदावार आहे। डेरा इस्माइल ख़ान में मीडिया सां ॻाल्हाईंदे मौलाना फज़लुर रहमान चयो त शख़्सियत जो नालो वठण खां उन करे पासो कयूं था छाकाणि त उन सां इदारे जो तासुर जुड़े थो। हुकूमती जलसनि सबबि कोरोना वबा नथी पखिड़िजे त ओपोज़िशन जे जलसनि सां बि न पखिड़बी। PDM जा जलसा हर सूरत में थींदा। माज़ी में अहिड़ा बि वज़ीर आज़म आया जेके बलूचिस्तान खां वधीक लंडन जा चकर लॻाईंदा रहिया। अहिड़ा सदर बि हुआ जेके बलूचिस्तान खां वधीक दुबई वेंदा रहिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान तुर्बत में क़बाइली अॻवाननि खे ख़िताब दौरान चयो त माज़ी जी हुकूमतनि जे करे बलूचिस्तान पुठिते हलियो वियो। मौजूदा हुकूमत बलूचिस्तान में तरक़ी लाइ कमु करे रही आहे। ॾुखियनि हालतुनि मां निकिरी वियासीं त मथां वरी कोरोना अची वियो। कोरोना सबबि टैक्स ओगाड़ी में 9 अरब रुपयनि जी घटिताई आई। हाणे बि कोरोना वधी रहियो आहे। अवाम वधि खां वधि एहतियात करे। आसिफ़ ज़रदारी सियाणो माण्हू आहे। मफ़ाद ऐं ठाह वारी सियासत जा समूरा पता सीने सां सांडे खेॾे पियो। हाणे बि आसिफ़ ज़रदारी खेॾी वियो पर नवाज़ लीग खे सम्झ में न आयो। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त नवाज़ लीग वारनि पाण पंहिंजे लाइ मसइला पैदा करे छॾिया आहिनि। मरियम नवाज़ जे बयाने सां इमरान ख़ान मज़बूत थी रहियो आहे। गिलगित बल्तिस्तान में इलेक्शन जे नतीजनि खां पोइ हिननि जा मुंहुं लही वेंदा। PTI पहिरें, पीपल्स पार्टी ॿिएं, आज़ाद उम्मीदवार 3 ऐं नवाज़ लीग 4थे नंबर ते हूंदी। लाहौर में परवेज़ इलाही सां गॾु मीडिया सां ॻाल्हाइण दौरान शेख रशीद चयो त इमरान ख़ान ते ख़राबु वक़्तु आयो त चौधरी भाइर खेसि ई वोट ॾींदा। PPMPA जाम मदद अली कोरोना वायरस विघे लाॾाणो करे वियो। कराची जे निजी अस्पताल में दाख़िल जाम मदद अली खे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तकलीफ़ वधी वञण करे 3 भेरा वेंटिलेटर ते रखियो वियो हो, जिते अॼु हुन दम ॾेई छॾियो। जाम मदद अली जे जनाज़े नमाज़ सुभाणे जाम नवाज़ अली में अदा कई वेंदी, जंहिं बाद मढ़ अबाणे कब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वेंदो। जाम मदद अली सूबाई वज़ीर ऐं सिंध असेंबली में ओपोज़िशन लीडर रहियो। हू डिघे अरसे ताईं फंक्शनल लीग सां वाॻियल रहियो। गुज़िरियल आम चूंडुनि खां अॻु पीपल्स पार्टी में शामिल थियो हो। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं गवर्नर सिंध इमरान इस्माइल तरफ़ां जाम मदद अली जे लाॾाणे ते ताज़ियत जो इज़हार। वॾे वज़ीर मुराद अली शाह सुभाणे सॾायल सिंध काबीना जो इजलास मुलतवी करे छॾियो। कराची में PPHI डॉक्टर्स जो रेड ज़ोन जे दाख़िली रस्ते ते केतिरनि ई कलाकनि खां धरणो जारी। प्रेस क्लब खां CM हाउस ॾांहुं मार्च दौरान पुलिस मुज़ाहिरीन खे रेड ज़ोन वटि रोके वरितो हो। 9000 मुलाज़िमनि खे पको करण जो मुतालबो। एहतिजाजी डॉक्टर्स चितार ॾिनो आहे त मुतालबनि जे मंता ताईं धरणो जारी रहंदो।
जिन लोगों ने बैराज कॉलोनी के बाहर, बैराज कॉलोनी के अंदर गैर कानूनी तौर पर कब्जा और जगहें और रिहाइशें बनाई हैं, होटल, रेस्टोरेंट, बारबेक्यू, पार्क, दुकानें, जनरल स्टोर, पकवान सेंटर, क्लिनिक, अस्पताल, जो भी गैर कानूनी रिहाइश और कमर्शियल है वो 3 दिन के अंदर अंदर खाली कर दे। बसूरत दिगर 16 नवंबर से गैर कानूनी काबजीन को हटाने के लिए सख्त कानूनी कार्रवाई की जाएगी। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच सखर के हुक्म से बैराज कॉलोनी में आबपाशी ज़मीन ता कब्ज़ो हटाइण लाइ रहवासिन के 3 ॾींहनि अंदर घर खाली करण की वार्निंग। इंतजामिया तरफां बैराज कॉलोनी में लाउड स्पीकर ज़रिए ऐलान करायो वियो। इंतजामिया रहवासिन के घर खाली न करण की सूरत में गरी मशीनरी ज़रिए ऑपरेशन करण जो चिताव ॾेई छॾियो। एडी वार्निंग मिलण बाद रहवासिन परेशानियुनि में वड़जी विया। सदन मौक़िफ़ आहे त हिन महांगाई के दौर में बेघर थियण बाद बचन सां गॾु केॾां वेंदासीं। नोटिस वठी घर खाली कराइण वारो फ़ैसिलो वापसि वरितो वञे। दादू में नूरानी चौक लॻ हथियारबंदनि की एक दुकान से फायरिंग, 2 भाइर मरणी। ज़ख़्मी इम्तियाज़ और आसिफ पुट लाल बख्श ब्रह्माणी के नाज़ुक हालत में नवाबशाह रेफर किया वियो। पुलिस मूजिब ज़ख़्मियुनि के 3 खां 4 गोलियूं लॻियूं। संदन सोटनि सां संगावती तकरार हलंदड़ हो। जांच शुरू करे जवाबदारनि की गिरफ़्तारी लाइ कोशिशूं कई पियूं वञनि। कराची में FIA जे साइबर क्राइम टीम की कार्रवाई। जाली साइबर क्राइम सर्किल जो एडिशनल डायरेक्टर गिरफ़्तार। FIA मूजिब जवाबदार इरफान खान कॾहिं सिंध पुलिस जो जाली ASP त कॾहिं वरी FIA जो अमलदार बणिजी शहरनि के धमकियूं ॾेई खान पैसा वसूल कंदो हो। जवाबदार FIA जी जाली ID ऐं ऑफिस भी क़ाइमु कई आहे। ठुल भरसां ॻोठ दरिया खान पहोड़ में फायरिंग के नतीजे में नींगर मारिजी वियो। एक नींगरी ज़ख़्मी। नींगर इम्तियाज़ पहोड़ जो लाश ऐं ज़ख़्मी नींगरी रशीदा डोल अस्पताल मुंतकिल। पुलिस जो चवणु आहे त वारसनि मूजिब घर अंदर ॿारड़ा पिस्टल सां रांदि खेॾी रहिया हुआ त इतफ़ाक़ी तौर फायर थियण करे वाक़ियो पेश आयो। इन खां सवाइ क़त्ल वारे रुख़ खां बि जांच कई पई वञे। गढ़ी यासीन भरसां ॻोठ लधो खान महर में रोड हादसे में फौत थी वियल मुदस्सर महर जी ज़ख़्मी अमड़ बि ज़ख़्मनि जी सट न सहंदे दम ॾेई छॾियो। फौतियुनि जो अंग बची वियो। मोटरसाइकिल के ट्रॉलर जो टक्कर लॻण करे नींगर मुदस्सर थड़े ते फौत ऐं संदसि मां नौशाद ख़ातून ज़ख़्मी थी पई हुई। मां पुट जा लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो। कोट लालू वेझो ट्रक जे टक्कर में मोटरसाइकिल सवार अनवर अली कलहोड़ो फौत। एक औरत ऐं ॿार मौजज़ाने तौर बची विया। इस्लामाबाद लोक विरसा में सकाफ़ती मेलो ताज मस्तानी समेत सिंधी फनकारनि सुरनि जी वर्खा करे तकरीब में शरीक माण्हुनि खे झुमाए छॾियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस वां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।